नाज़िन दौर में टाउन कमेटी के मुलाजमन 3 महीनन का पगार न मिलण खिलाफ चौथे ॾींहुं बि कम छॾ हड़ताल करे रेलवे स्टेशन का प्रेस क्लब ताईं एहतजाज कयो आहे। तफ़सील ॾिसूं था राशिद लाशारी जी हिन रिपोर्ट में। दौड़ टाउन कमेटी के पक्कन कचन मुलाजमन समेत सफ़ाई वारे अमले के 3 महीनन का पगारू न मिलण खिलाफ सफ़ाई वारे अमले और मुलाजमन पारा मुसलसल चौथे ॾींहुं कम छॾ हड़ताल करे रेलवे स्टेशन का प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। जंहिंमें दौड़ के सियासी समाजी पार्टियन के अगवानन शिरकत करे मुलाजमन की हिमायत कंदे चयो त 2 महीनन का नेशनल जी 3 महीनन का पगारू न थियूं आहिनि ऐं हिननि खे असांजा हक़ न ॾियणा आहिनि ऐं 5 सालन का बजट असां हिननि खां पुछूं था जे असांजा छो नथा पगार थियनि त बजट पास न थियो आहे। ॿिया सभु तरक़ियाती कम थियनि था, असांजो बजट पास नथो थिए। छो हम हड़ताल पे खड़े हुए हैं, नहीं कोई हमारी सुन रहा है और न ही कोई हमारा कोई पूछने आ रहा है कि भाई आपके साथ क्या मसला है। बाकी ये है कि हमारे 6 महीने हो गए, कच्चों की तनख्वाह नहीं मिल रही है और बजट पक्कों को नहीं लगा के दे रहे हैं, नहीं उनकी एग्रीमेंट लगा के दे रहे हैं। हमारी तनख्वाह जो रही हुई है वो हमारी बहाल करें और जो हमारे मसले हैं वो हल करे बस। हिनन गरीबन से नाजायज़ी और नाइंसाफ़ी थी रही है। ॿाहिरियां माण्हू घुराए उन्हनि खां जेको आहे सो कम वरितो पियो वञे, जन ते हिननि खे धोखे ऐं डाज में रखियो थो वञे पियो। असां इन जे लाइ पुरज़ोर मज़म्मत था कयूं त इहो एसी नवाब शाह दौड़ इहो कुदियूं हरकतूं बंद करे ऐं टाउन ऑफिसर पंहिंजो कुदियूं हरकतूं बंद करे, न त असांजा रस्ता खुलियल आहिनि। असां शटर बंद हड़ताल भी कंदासीं, एहतजाज भी कंदासीं, रोडनि ते भी निकिरंदासीं। असां आला अदालत चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट के नैब के मोतसिब आला के यह अपील था कयूं तो मेहरबानी करे दौड़ के टाउन कमेटी जो एहतसाब किया वने और उन एहतसाब के अमल के वधायो वने और उन एहतसाब में जेके करप्ट हैं उन्हनि खे सज़ा ॾिनी वने और सज़ा जा हक़दार हैं जेके ही गरीबन मज़लूमन सां ज़ुल्म करे रहा हैं। जा मुलाजिम इंतहाई जो सो ॾुखे दौर हेड़े महंगाई के दौर में फाका कशी ते मजबूर आहिनि। मुसलसल 4 ॾींहनि खां सरापा एहतजाज आहिनि, लेकिन टाउन जो सो इंतजामिया एसी दौड़ डिप्टी कमिश्नर दौड़ को भी हिननि वटि लड़ी अची हिननि खां पुछण जे लाइ सो तो तव्हांजो छा मुतालबा आहिनि या तव्हां छो सो कम छॾे हड़ताल ते आयो। यकीनन 3 करोड़ जो बजट हूंदे टाउन कमेटी दौड़ जे महाना पर ही मज़लूमन सां ज़ुल्म हथ वठी कयो तो वञे। मूंखे लगे ईअं तो कि सिंधी कौम के गुलामी जे तरफ़ धिक्यो वञे तो। हिन अक़िलती मुलाज़मन जे जेके एहतजाज में मुतालबा आहिनि उन्हनि जे सिंध यूनाइटेड पार्टी मुकमल हिमायत करे थी ऐं असां इहो मुतालबो कयूं था जे अगरि हिननि जा हक़ न ॾिना विया ऐं पघारूं रिलीज़ न कयूं वियूं त असां जुमे वारे ॾींहुं सो दौड़ शहर में शटर बंद जो हड़ताल जो सो काल ॾेई ऐं असां हिननि जा हक़ वठी रहंदासीं। अॼु टाउन कमेटी दौड़ तक़रीबन ही कच्चा ऐं पक्का मुलाज़िम जेके मिसकीन माण्हू आहिनि 4 ॾींहं खां अलामती बुख हड़ताल ते ऐं हिन रोड ऐं गलियुनि ते पंहिंजे हक़ वठण जे लाइ आवाज़ बुलंद करे रहिया आहिनि। तरक़ी पसंद पार्टी हिननि सां बांह ॿेली आहे। ज़ुल्म जे ख़िलाफ़ ॾाढ जे ख़िलाफ़ असां हिते हिन सां गॾु आहियूं ऐं असां ही चेता ॾियूं पिया त जेकॾहिं हिननि जी जल्दी में जल्दी पघार न थी त असां जुमे जे ॾींहुं शटर बंद हड़ताल जो ऐलान कंदासीं ऐं उहो ऐलान रुगो दौड़ में न हूंदो। तरक़ी पसंद पार्टी पूरी सिंध में छायल आहे ऐं असांजा सियासी समाजी दोस्त सभई गॾिजी करे जेकॾहिं असांखे सिंध बंदि कराइणी पई, असांखे नवाब शाह बंदि कराइणो पियो त असां हिननि सां गॾु आहियूं, हिननि खे हक़ वठी ॾींदासीं। जी असांजो धणी साईं आहे, असां चई बीठा आहियूं, असांखे अञा ताईं को रिस्पॉन्स न मिलियो आहे। असां ग़रीब माण्हू, असां किराएदार आहियूं, असांखे मकान मालिक किराए वारे घरनि मां कढे पियो। असां वञूं त वञूं काॾे, असांखे राशन वारो राशन ॾियण लाइ तैयार न आहे। कैमरामैन मज़हर अली चन्ना सां गॾु राशिद अली लाशारी, मेहरान टीवी न्यूज़ दौड़।